मौसम जी अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे त अॼु 16 अगस्त 24 खां 36 कलाकनि जे दौरान पाकिस्तान या सिंध जे कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी ऐं कहिड़े इलाइक़नि में गर्मी में शिदत थींदी। हीअ वीडियो पूरी ॾिसो ऐं थी सघे त हिनखे ज़रूरु शेयर करे छॾियो जीअं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। अगरि शायदि को सो वीडियो यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया त सब्सक्राइब ज़रूरु कजो। फेसबुक पेज ते अगरि हीअ वीडियो ॾिसी रहिया मौसम जे बारे में तो फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं रोज़ाना तव्हांखे मौसम जी हर अपडेट सभ खां पहिरियां मिले। मौसम खां अपडेट रहंदा कयो। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ हीअ वीडियो पूरी ॾिसो। तफ़सील सां तव्हांखे मौसम जे बारे में ॿुधाईंदा हलूं त मशरक़ी पंजाब में अॼु घणी बरसाति थींदी, किथे तेज़ हवाउनि सां गॾु बि बरसाति थींदी मशरक़ी पंजाब में। ऐं बाक़ी सिंध ऐं बलोचिस्तान में ख़ासि करे मौसम में गर्मी में शिदत थींदी ऐं बरसाति जा इम्कान घटि आहिनि ऐं घणे में घणो बरसाति जा इम्कान कराची जे सैली पट्टियुनि ऐं कराची जे शहर जे मथां बादल अॼु तव्हांखे नज़र ईंदा ऐं थोरी घणी बरसाति थी सैली पट्टियुनि ते थींदी। बाक़ी कराची शहर जे मथां बादल तव्हांखे घणा नज़र अची ईंदा। बाक़ी अंदरूनी सिंध में मौसम गर्म रहंदो, अॼु ख़ुश्क रहंदो ऐं किथे बि बरसाति जा इम्कान न आहिनि। बाक़ी मशरक़ी पंजाब में बरसाति में शिदत ईंदी, बरसाति तेज़ हवाउनि सां बि थी सघे थी। बाक़ी सिंध अंदरूनी में किथे बि फ़िलहालु 6-7 ॾींहंनि ताईं बरसाति जा इम्कान न आहिनि। बाक़ी 25 अगस्त खां पोइ शुमाली इलाइक़नि में बरसातूं वरी शुरू थींदियूं। उहा वरी तव्हांखे नई अपडेट ॾींदा रहंदासीं असां वक़्फ़े सां रोज़ाना जीअं। इन जे करे तव्हांखे चवंदा चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं हर अपडेट तव्हांखे मिली सघे। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।